ईंदे चवनी आ वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अचिजे मन हुनजे। सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। कुझु ॾींहं जेको त पंहिंजा कमकार हुया घणा सफ़ा कम वधी विया। छा आहे जो परदेस आहे हिते त कमु करण जे लाइ त कमु करिणो पवंदो, त उन करे मसरूफ़ हुयासीं, वीडियो रिकॉर्ड कोन कयोसीं। ॿिया त कुझु दोस्त आहिनि जेको त उन्हनि जा नाला वठंदासीं। ॿिया काफ़ी दोस्त जेके मैसेज मोकिलिनि पिया, जेको त कुझु पाकिस्तान मां, कुझु सऊदी अरब, कुझु दुबई खां आया आहिनि। हे अख्तियार चांडियो, अमानला ऐं नजीबुल्ला सिंधी जिदे खां, ऐं राजा अली, ख़ालिद अबड़ो, ऐं अली असगर लखण मके खां, एहसान लाशारी जेको त मके खां, ऐं ज़ाहिद बुरड़ो मदीने खां, उस्ताद पुरान लाचारी मके खां, ऐं नूर मोहम्मद चांडियो PTI पाकिस्तान मां, बागी अज़हर अहमद, रशीद तनवीर अहमद, जानी हमज़ा ख़ान, ऐं वफ़ा मुर्तज़ा, गुलाम हैदर चांडियो परदेसी पाकिस्तानी, अमीन ख़ान, अरबाब अली ख़ान, अब्दुल रज़ाक लखण साहिबु, ऐं दुबई खां आसिफ़ ज़मीर, ऐं सलाहुद्दीन चांडियो, ऐं जेको अब्दुररहमान जेको सो आहे लाशारी हिन मां जेको सो जिदे खां। त दोस्तो ॻाल्हि ईअं त तव्हां कंहिं बि तव्हां अगरि जेको सो इज़त वारो माण्हू हूंदो ऐं सुठो माण्हू हूंदो, गैरत वारो माण्हू हूंदो, तव्हां अगरि उनजे मथां अहसान कंदव न, उहो जेको सो कंधु हेठि करे तव्हांजे अॻियो घुमंदो। पर अगरि कंहिं तव्हां बेगरत माण्हू जे मथां को अहसान कंदव न, उहो कंधु त हेठि न कंदो, अञा बि तव्हां सां उहो झेड़ो कंदो, वरी बि तव्हां सां विढ़ंदो, छो जो बेगरत माण्हू पंहिंजो नसुल पाण ई ॾेखारींदो आहे। त दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे, तव्हां ॾिसो था पिया जेको सो अॼुकल्ह जे दौर में जेको सो असांजी हुकूमतूं जेके बि आहिनि उहे बि ॾिसो था पिया तव्हां पाण, असांजे मुल्क जे हालात में ॾिसो था पिया त केॾो महांग आहे, छा हले थो पियो असांजे मुल्क में। जेको त को बि असांजा हुकुमरान जेको त ॾिसो था चुपचाप लॻा पिया आहिनि, जेके बि हे करप्शन जेको बि कनि था पिया असांजे जेके हे नुमाइंदा। हाणे असांजी यूसी हमल खे हेतिरा सारा ॾटा ॾिनऊं, जेको त तव्हांखे हीअं कंदासीं, हे करे ॾींदासीं, ॿिज ॾींदासीं, भाण ॾींदासीं, उहो त कुझु बि कोन मिलियो। पर अॼु ताणी जेको सो कंहिं सार बि कोन लधी आहे त को छा आहे को न आहे। इहो सभु कुझु जेको थिए थो इहो असां पाण ई कंदा आहियूं, ॿियनि जो ॾोह न आहे हूंदो, असां ॾोह त ॿियनि ॾे ॾींदा आहियूं, पर सॼो जेको कयूं था असां पाण ई कंदा आहियूं। वरी बि उन्हनि नुमाइंदनि खे अॻिते आणियूं था, वरी बि उन्हनि खे वोट ॾियूं था। जेको सो हाणे अॻियां जेके बि हुया इहे पंहिंजा चेयरमैन ऐं जेके काउंसलर जेके बि हुया अॻियां, उहे जेको त करप्शन करे विया, पर उन्हनि जी का ख़बर चार ई कोन पई त तव्हां वञी जांच उहे नुमाइंदा नथा कराइनि, जेके असांजा ॿिया नुमाइंदा वॾा जेके आहिनि जिन बीहारिया हुया अॻे, त हाणे उहे करप्शन करे वञी वेही रहिया बसि, न जेको सो टके जो उन्हनि कमु कोन करायो, बसि उहे त उन्हनि जो त पूरो थी वियो किताब, उहे त हलिया विया। हाणे ॿिया आया आहिनि, हाणे ख़बर न आहे त उन्हनि बि कमुकार करायो या नाहे करायो, या उन उहिदो मिलियो आहे या नाहे मिलियो। हाणे हुकूमत ई डावाडोल लॻी पई आहे, छो जो पैसो ई कोन्हे को मुल्क में भई हाणे कमुकार कहिड़ा कराइनि। त दोस्तो ॻाल्हि इहा त पाण तव्हां ॾिसो था पिया त हे जेके हिन क़ौम परस्त जा ॿिया जेके त इहो रोडनि ते जेको त निकिता आहिनि, तव्हां बि उन्हनि जो साथ ॾियो, जेको त सिंध जे लाइ कुझु न कुझु कयो। माण्हू तारीख़ में को अहिड़ो कमु करे जो सुभाणे माण्हू कंहिंखे यादि करे। हाणे मौत त हर कंहिंखे सवड़ में बि ईंदो आहे, मौत की बीमारी में मौत ईंदो आहे, पर पंहिंजे माण्हू जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, उन जे लाइ मौत ईंदो आहे, उहो तारीख़ में पोइ उहो लिखिजी वेंदो आहे, तारीख़ उनखे पोइ यादि कंदी आहे। मूंखे जेको थो हिकु लफ़्ज़ जेको यादि अचनि था, जेको त शेरू साखाणी जा, शेरू साखाणी जेको हुयो, उहो जेको हुयो त ठग, माण्हू जी नज़र में त ठग हुयो, पर उन जा कुझु लफ़्ज़ मूंखे यादि अचनि था जेके माण्हू ॿुधाईंदा आहिनि उन जी ॻाल्हि। उहो छा कंदो हुयो, जेको त 2-3 पंहिंजा उन जा ख़लीफ़ा हूंदा हुआ आहिनि, पोइ माण्हुनि खे उहो जेको त फुरींदो केॾे टाइम ते पहिरीं तारीख़ अचे या पीढ़ी वारो ॾींहुं हूंदो उन ॾींहं ते, इन लिहाज़ सां पोइ हुननि खे सॼो घर जो हवालु ॿुधाए, हर शइ हुननि पंहिंजो माना हर शइ पंहिंजे अॻियो रखंदा हुनजे, हुनजा पेर बि चुमंदा हुया, सोन बि हुनजे अॻियो रखंदा हुया, पैसा बि हुनजे अॻियो रखंदा हुया। पोइ इहो फुर जेको हलियो वेंदो हुयो। त पोइ इहा हिकिड़ो जेको त दादू ज़िले में हिकिड़ो SP आयो, उन चयो शेरू साखाणी खे मां न छॾींदुसि, जेको त हेतिरो ज़ुल्म करे छॾियो अथई, रुगी नई कंप्लेन पई थियूं अचनि, माण्हू जेको सो हिते थाणनि ते माण्हू खे फुरे छॾियो अथई। इहा ॻाल्हि हुई शेरू साखाणी ताईं पहुती त जेको SP मूंखे ॻोल्हींदो अथव हिते जी हथ आहे, मां त 50 केस हणी छॾींदो। पोइ हुन छा कयो चई हाणे इनखे हिकिड़े चकर ते धकिया पोइ चको थियो, त हुन जांच जो वरिती SP सां फिलाणी जाइ ते वियो मोटंदो। शेरू छा कयो जो पंहिंजो उहो वेस मटाए, जेको फ़क़ीरनि वारो वेस पाए, उन रस्ते ते वेही रहियो। त उतो जीअं SP जो मोटियो अचे त रोड ते हमराह कोन वेठो आहे, मलंग लॻो वेठो आहे, गाॾियूं झले आया त लही बस छा आहे, बस आहे साहिब सां मूंखे मिलणो आहे, पुलिस वारनि खे चई।
त लही आयो एस पी साहिबु पाण चाहे जेको ईमानदार जेको ऑफिसर हूंदो आहे उहो हर माण्हू सां मिलंदो आहे, हर माण्हू जी उहा ॻाल्हि ॿुधंदो आहे। जेको ईमानदार ऑफिसर हूंदो, जेको करप्ट ऑफिसर हूंदो न उहो हर माण्हू सां नाहे मिलंदो। उहो ईमानदार माण्हू इहो लही आयो अहिड़ी चई छा ॻाल्हि आहे फ़क़ीर, हुन चयो भाउ बसि मां जेको त अलाह लोग फ़क़ीर आहियां, चओ मूंखे जेको त राति ॼाण पई त जेको त हिन माण्हू सां वञी तूं मिल, माण्हू भलो आहे, चवंदे की मां तव्हां सां मिलणु आयो आहियां, तव्हांखे दुआ धागो ॾियां। हुन चयो भाउ दुआ धागो हथ हुनजो ॾिसी चई त तोखे हेतिरा पुट आहिनि, तोखे हेतिरी धीअूं आहिनि, फिलाणे कम सां वेह, फिलाणो कमु तुंहिंजो कोन थियो आहे, तुंहिंजे घर में हे शयूं आहिनि। हुनजो इहा जो ॻाल्हि ॿुधी एस पी साहिबु त हुनजे पेरनि ते किरी पियो की माना हे त वॾो को दरवेश आहे, वॾी पहुच वारो आहे त की मां जेको चई मां तोखे ॾियां, की मां ॿियो मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का, बसि इहो जेको इहा जेका मुंडी इहा मूंखे ॾियो, पंहिंजी घड़ी ॾे बसि, ॿियो मूं कुझु नथो खपे तुंहिंजो। हुन मुंडी घड़ी जेके सिपाही आहे हुननि जी ॿ टे हिनखे ॾिना, हल ठीकु आहे, हिन हे त हले वियो ओॾी महिल जो एस पी साहिबु हले वियो। ॿिए ॾींहं ते शेरू साखाणी पंहिंजो वेस पाए सुठो, इहा आम माण्हू वारो वेस पाए सिधो एस पी ऑफिस, उते जेको सिपाही हिनखे पिया छॾनि अंदरि, जीअं वञी चयो एस पी साहिब खे चयो जंहिं माण्हू जी तलाश हुयसि ॻोल्हा उहो माण्हू आयो आहे मां शेरू साखाणीअ मां। पुलिस वारनि हिनखे हथु विधो, एस पी साहिब साईं शेरू साखाणी आयो तव्हां मिलणु, चेरे वठी अचो हिनखे, वठी आयो त चए तूं मां हुनखे सभिनी खे तूं जेको त फुरींदो लुटींदो, चई साईं न मूं वटि पिस्टल आहे, न मूं वटि चाकू आहे, सभु को पाण मूंखे थो ॾे, पहिरें पई था ॾियनि माण्हू मूंखे, पोइ मां न वठां माण्हू ॾिनो, चई कीअं तोखे पहिरें पई, चई साईं मुंडी तव्हांजी अची हा, चई घड़ी तव्हांजी अची हा, तव्हां मूंखे जी छो ॾिनी, चई तव्हां मुंहिंजे पहिरें बि पियो, मूंखे दुआ पियो अथव, मूंखे शइ पाण लाइ न, सभु को ईअं थो करे, पहिरें पई पाण मूंखे शयूं ॾियनि था, पोइ वरी वधंदा रड़ंदा था वधनि, पोइ पिटींदा था वधनि, पोइ माण्हू दाऊं ॾींदा था वधनि, असां सां उहो ई कमु आहे। असां ॾे जॾहिं नुमाइंदा था अचनि न, पोइ त हुनखे पहिरें बि पऊं था, उन्हनि खे बाहूं बि ॿधूं था, उन्हनि खे वोट बि ॾियूं था, उहे जॾहिं चढ़ी था वञनि पोइ वरी असांजी रड़ ते लॻी पई आहे, पोइ पिटका लॻा पिया आहिनि, फुरे विया, को कमु न थियो। त दोस्तो जेको तारीख़ कंहिंखे बि बख़्श न आहे कंदी, जेको तारीख़ कहिड़ो बि माण्हू हूंदो आहे उनजा लफ़्ज़ ज़रूरु कॾहिं न कॾहिं यादि ईंदा आहिनि। शेरू साखाणीअ लफ़्ज़ सही आहे, माण्हू पाण पहिरें पई ॾियनि था, पोइ वरी माण्हू पाण वधंदा पिटींदा। जंहिं वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम।